मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। 15 शाबान में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वड़ी फज़ीलत ॿुधाई आहे त अल्लाह ताला जी रहमत तमामु वॾी जारी थींदी आहे मुसलमाननि जे मथां। ऐं इन में आम हुकुम आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा आम हुकुम, अल्लाह जे नबी फरमायो नफ़ली इबादत कंदा कयो, नफ़ली इबादत कंदा कयो, ख़ासि कोई न आहे। घणा जेके दोस्त आहिनि जेके छा कंदा आहिनि त 15 शाबान जी राति जमात सां 4 रकातूं नमाज़ पढ़ंदा आहिनि जमात सां, त इन जो सबूत जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आहे ई न। हाणे माण्हू कंफ्यूज़ थींदा आहिनि छा पढ़णु खपे, ॿुधायो त सही छा पढ़णु खपे, केतिरा नफ़िल। साईं मोयन का बि शइ न आई आहे, मोयन का बि शइ न आई आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 20 नफ़िल पढ़िया या अल्लाह जे नबी 10 नफ़िल पढ़िया, 15 नफ़िल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़िया। त साहिबनि चयो त इनफरादी रखो, जेतिरी इबादत करे सघो न त इबादत कयो। इन राति जे अंदरि अल्लाह ताला जी रहमत ज़्यादा जेको नुज़ूल थींदी आहे ऐं तमामु बहितरीनु जेको इहा राति बि आहे। त साईं मोयन न आहे। असांजे बि नौजवान अक्सर जेको भॼंदा ईंदा आहिनि, साईं ॿुधायो हाणे छा पढ़ूं, नफ़ली नमाज़ छा पढ़णु खपे, कहिड़ो ज़िक्र करणु खपे, छा त साईं मोयन का बि न आहे। जेतिरी 20 रकातूं नफ़िल पढ़ो न त पढ़ो। ताक़त जेकॾहिं 50 नफ़िल जी आहे न त 50 रकात नफ़िल पढ़ो। ताक़त जेकॾहिं 10 सिपरा क़ुरान जा ख़तमु कंदो राति में त ओतिरी इबादत कयो। यानी जेतिरी ज़्यादा करे सघो त कयो, जेतिरी ज़्यादा करे सघो त करे सघो था। ऐं जेकॾहिं को नॉर्मल एतिरी ताक़त आहे न, पोइ जेकी थी सघे उनखे ओतिरो ई हलायो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ते वॾो अफ़सोस थींदो आहे, अक्सर माण्हू 15 शाबान जे राति खां पहिरियां ॾींहं जो पुछा कंदा साईं केतिरा नफ़िल पढ़ूं, साईं छा पढ़णु खपे। कहिड़ा माण्हू जेके नमाज़ फ़र्ज़ न पढ़ंदा आहिनि। अड़े ज़ालमो, हे नफ़ली जेकी इबादत आहे न फ़र्ज़ न आहे। 15 शाबान जी राति इबादत करणु कनि खोलियो, चङी तरह कनि खोलियो। 15 राति शाबान ते नफ़िल पढ़णु फ़र्ज़ न आहे, हे नफ़ली इबादत आहे। ऐं असां हितां पुछाया साईं ॿुधायो त घणा नफ़िल पढ़णा पवंदा, वॾी मूंखे तवई लॻंदी उन्हनि नौजवाननि ते। ज़ालिम ॾींहं जो 5 वक़्त नमाज़ मां हिकिड़ी रकात बि न पढ़ंदो। यानी फजर नमाज़ कज़ा, ज़ोर नमाज़ कज़ा, असर नमाज़ कज़ा, मगरिब नमाज़ कज़ा, ईशा नमाज़ में थोरो घणो ईंदा बसि। ईशा नमाज़ में अची करे पोइ वरी मां पुछा कंदा साईं ॿुधायो त राति जो हाणे छा छा पढ़णु खपे। त हिन 5 जेको न हे हिन खोपड़ी खे कुझु असां दुरुस्त कयूं त नफ़िल नमाज़ जो हुकुम न आहे एतिरो। तव्हां चओ था नफ़िल खे असां ज़्यादा जेको तरजीह ॾियूं, त इस्लाम में ज़्यादा तरजीह छा खे ॾियणी आहे, फ़र्ज़ नमाज़ खे ॾियणी आहे। त अल्लाह ताला छा फरमाए तव्हांखे फजर जी नमाज़ पढ़णी आहे, पढ़णी। ज़ोर जी नमाज़ लाज़मी तव्हांखे पढ़णी आहे, फ़र्ज़ थियल आहे। असर जी नमाज़ लाज़मी तव्हांखे पढ़णी आहे, कंहिं क़िस्म जो गुंजाइश न आहे। बीमार भले हुजो, बिस्तर ते लेटियल न लेटियल जी हालत में पढ़ो, वेही सघो था न वेहण जी हालत में पढ़ो, सुता पिया हो इशारनि जी हालत में पढ़ो। कहिड़ी नमाज़, फ़र्ज़ नमाज़, कंहिं क़िस्म जी इजाज़त आहे ई न। ऐं असां पुछा कंदासीं नफ़ली केतिरी पढ़णु खपे। हाणे इहा ॻाल्हि ख़बर अथव, इहा इल्मु न हुजण जी कंडीशन आहे। यानी ख़बर न आहे मुस्लमाननि खे त फ़र्ज़ जो छा वैल्यू आहे ऐं नफ़िल जो छा वैल्यू आहे, हे इल्मु न आहे। इन करे माण्हू जेको तमामु घणो नफ़िली जी तरफ़ जेको ज़ोर ॾींदा आहिनि त नफ़िल नमाज़ पढ़णु खपे। ऐं जेकॾहिं कंहिं बंदे न बि पढ़ी न, कोई लेबल न आहे साईं, हा कोई टेंशन ई न आहे, लेबल कोई आहे ई न। फ़र्ज़ नमाज़ कंहिं बंदे छॾे ॾिनी न, इहो बंदो गुनाहगार थींदो। पोइ ते आयत पढ़ीसीं मां सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। जन में एंट्री थींदी ऐं पुछा कंदा फ़रिश्ता, जीअं जेल में एंट्री थींदी आहे पुछा कंदा आहिनि थाणे वारा पुछा कंदा आहिनि कहिड़ो केस हुयो साईं, मौलवी साहिबु तव्हांजे मथां कहिड़ो केस हुयो। चवंदो साईं फिलाणो थोरो मिड़ी चपाचाटी थी आहे, थोरो घणो लफ़ड़ो थी पियो। ईअं सम्झो त जनम हिकिड़ो को थाणो आहे, थाणो अल्लाह जो जेल आहे, जंहिंजे अंदरि मुजरिम जी एंट्री थींदी त फ़रिश्तो लेन सां बीठंदो, अड़े छॾे खां आयो भला, हे इंसानो छॾे खां जनम आयो। त सभई पुछा कंदा, हिकिड़ो चवंदो शराब पीतुमि, क़तल कयुमि, जुआ खेॾियुमि, हा साईं माल खाधुमि, ईअं ई हलंदा। वरी पोइ ते बेनमाज़ी ईंदा वेंदा, बेनमाज़ी हलंदा वेंदा। हाणे साईं बेनमाज़ी जी क़दर आहे, बेनमाज़ी खां पुछा कंदा तूं छॾे खां आयो आहे, चवंदो कालू लम नको मिनल मुसल्लीन, दुनिया अंदरि नमाज़ न पियो पढ़ां, दुनिया अंदरि नमाज़। त तमामु उन सूफ़िल माण्हुनि खे मां ॿुधाइणु चाहियां थो जेके अकुल जा खुटियल आहिनि, चई साईं बसि तन मन पाक, हे जेको आहे न दिलि, इन टुकड़े खे पाक कयो, नमाज़ त
पुछाई न कई वेंदी। हा, हे ख़ुश्क सूफ़ी नमाज़ न सही, नमाज़ ज़रूरी आहे,